दिए सुरई ए ॾाढो सुठो थियो जो तूं हित मुक मिली वे हली। ए तोसां हिकड़ी ॻाल्हि पुछणी हुई। छा मासी? ए ही मुई जानुल ए तोसां कुॼाड़े लाइ थी विड़े। ऐं मासी मुंहिंजो त को विॾो कोन्हे, अजायो वेठी मूं ते कावड़ कंदी आहे। ऐं मोह त इहे पे भायो त जानुल का दिल जी वॾी साफ़ आ। ए तॾहिं त तुंहिंजो संग इन घर मंझि ॾिनम। मासी इहो त दुनिया जो दस्तूर आहे त लालच में माण्हू माखी खां बि मिठो थी वेंदो आहे। ए हाउ दी हाउ ए बराबर तू सच थी चवे। ऐं पर जॾहिं माण्हू जो मक़सद पूरो थी वेंदो आहे न त हू असली रूप में अची वेंदो आहे। ए हाउ सुरई तू सच थी चवे। ए तुंहिंजो संग वठण जे लाइ ठाहो की पे थी। हाँ मासी ईअं त आहे, हू चवंदा न आहिनि त कम निकतो कागर फाटो। हाणे त मुंहिंजे लाइ ऋण ॿारे वेठी आहे। ए हाउ दी हाउ ए तोसी ज़ुल्म आहे सच्चाई। सॼे घर जो कम थी करियां त बि वेठी वेहण ॾींदी आहे। ए निभागी तो मथां ही हचा टरे। ए पर भूरे के कंहिं चोरियो? हाँ मासी इहो कम बि भूरल फिटायो। पर दी हू भूरल हुन के समझाए की न तो जा। ऐं मासी हू वीचारो त मथो हणी हणी थकी पियो आहे, पर हिनी भागी मञई कान थी। ए सुरई ए आंत चुआ थी ए निभागी तो कना सगी किने ए जुंडने मांजे जले ठाव की ठेप कढीस ए उते ही पूरी। मासी जेकर ईअं कंदियसि त माण्हू खिलंदा कोन। ए तू पिंड जे हक ते आई त माण्हू कुॼाड़े लाइ खिलंदा। ऐं मासी हक सच त माण्हुनि खे नज़र कोन थो अचे न। ए पर पोइ बि दी इंसाफ़ त इंसाफ़ आहे न। ऐं मासी मुंहिंजी दाह रब ते आहे, उहो ई खेसि साञाड़ींदो। ए छोकरी चरी आई ए तो मुंहिंजो चवण कर ए जिंदी छुटी पवंदी। चओ मासी इन ॻाल्हि खे पोइ ॾिसबो। तूं त पाणी भरे आई आहीं, हाणे मूंखे बि पाणी भरणो आहे। ए हाओ अम्मा तू वञ मूंखे बि अवेर थी थे। ए वञ अम्मा वञ अल्लाह ख़ुशि रखंदई। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।